अज़ीज़ान गिरामी आने वाला ख़तीब आले मोहम्मद वकील आले मोहम्मद मौलाना सैयद गुल मोहम्मद शाह ज़िक्र आले मोहम्मद कंदा उन खां बाद मौलाना सैयद इरशाद हुसैन शाह क्योंकि ज़रूरी ऐलान ॿुधंदा 13 शवाल खोड़ा शहर में मजलिस अदा थी रही है जंहिंमें मौलाना मंजूर हुसैन सोलंकी ज़ाकिर अल बैत हैदर गदा हुसैन शाह मौलाना रियाज़ हुसैन नकवी मौलाना मदद अली मला ज़ाकिर शाहिद हुसैन गायजा ज़ाकिर सैयद रज़ा अब्बास शाह ज़ाकिर इमदाद हुसैन आसी ज़ाकिर इंतज़ार हुसैन पठान ज़ाकिर नज़ाकत अली ज़ाकिर सैयद ज़ाकिर हुसैन शाह ज़ाकिर सैयद सुबल शाह ज़ाकिर अमजद अली समो मौलाना अता हुसैन बलागी मौलाना सैयद इरशाद हुसैन शाह मौलाना ज़ाकिर मुलाज़िम हुसैन चांडियो ज़ाकिर जावेद अली वीडियो ने ॿिया ज़ाकिर मजलिस अदा के 13 शवाल खोड़ा शहर में ख़िताब कंदा तव्हां सभिनी अज़ादारनि खे गुज़ारिश है इन मजलिस अदा में शरीक थी सवाब दार हासिल कंदा बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलावत नाराए तकबीर नाराए रिसालत कुल ईमान नाराए हैदरी ख़तीब आले मोहम्मद सैयद गुल मोहम्मद शाह बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलावत सलावत बर मोहम्मद वाले अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाई वल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसिल गरीबीन रहमतल लिल आलमीन सय्यदना व मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसनैन अबिल कासिम मुहम्मद सलावत और मोहम्मद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अम्मा बअदु फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़्कुरू आलाअल्लाहि लअल्लकुम तुफ़्लिहून सलावत बर मोहम्मद वाले इसाल सवाब की मजलिस है जिन्हें मोमिन मरूमीन जे इसाल सवाब उन जे दर्जा जी बुलंदी जे लाइ इन ज़िक्र आले मोहम्मद जो इनेकाद कयो वियो आहे मजलिस अज़ा जो एहतमाम कयो वियो आहे उन्हनि मोमिन मरूमीन जी बख़्शिश मग़फ़िरत जे वास्ते तव्हांजे असांजे पंहिंजनि मोमिन मरूमीन जी
मगफरत जे वास्ते एक मरतबा सूरत फातिहा ऐं 3 दफ़ा सूरत इखलास जी तिलावत फरमाई। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। खुदा मोहम्मद व आले मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम इस सबकी में सूरत फातिहा सूरत इखलास अजोगे हिन ज़िक्र आले मोहम्मद इन मजलिस आज़ा में जेतिरो कुछ ज़िक्र आले मोहम्मद अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कुरान मजीद जी तिलावत जेतिरो कुछ नियाज़ करता हम सबील जेतिरो कुछ इंतज़ाम एहतमाम है जो अजर सवाब मोहम्मद व आले मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम इस सदके में मरहूम लीमो खान अबुल रहमान जी ज़ौजा मरहूम गुलाम कासिम मरहूम काशिफ अली मरहूम शुएब अली मोमिनीन उस्ताद ज़ाकिर हुसैन जंजाबी आजे की अज़ीज़ अकारब आबा वजदाद मोमिनीन जेतरा भी मोमिनीन मजलिस आज़ा में शुमार थिया शरीक थिया तिन्हें दोस्तन जा मोमिनीन जा असांजा आबा वजदाद गुज़ारे विया आहिनि। या अलाही तमाम दरजो सवाब हिननि तमाम मोमिनीन जे रूह खे बख्श। तमाम मोमिनीन मरहूमीन जी बख्शिश मग़फ़िरत फरमा। मोमिनीन मरहूमीन जा दरजात बुलंद फरमा। आले मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमा। मोमिनीन मरहूमीन के जन्नतुल फ़िरदौस में जगह इनायत फरमा। मोमिनीन जी तरफ़ का इन मजलिस आज़ा जो इनेकाद प्रोग्राम पंहिंजी बारगाह ताला में क़बूल मक़बूल फरमा। जमी दुआओं जो क़बूल जे वास्ते बावाज़ि बुलंद सलावत व मोहम्मद व आले मोहम्मद। अल्लाह तबारक व तआला इंसान के इज़्ज़त अता कई है। खालिक़ कायनात इंसान के मक़ाम अता कयो है। अल्लाह तबारक व तआला इंसान के भले खां भलो ऐं बेहतर खां बेहतर थियण ॾिसणु चाहिए। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ बख़्शिश व मग़फ़िरत जे लाइ इंसान जी बुलंदीअ जे लाइ अल्लाह तबारक व तआला पाक किताब खे नाज़िल फरमायो ऐं उन पाक किताब के पाक सीने ते नाज़िल फरमायो। जे कुरान बेअब है तीअं वो सीनो भी बेअब है जंहिं सीने में इहो कुरान नाज़िल। जेतिरी सदाकत इन कुरान मजीद जे आयतुनि में आहे जेतिरी सदाकत इन कुरान मजीद जे अल्फाज़ में आहे इन खां वधीक सदाकत उन ज़ुबान में आहे। तवज्जो हुजे तव्हांजे चंद मिंटनि जे लाइ जेसिताईं सही क़िबला इरशाद हुसैन शाह जन अची वञे। माना इन कुरान मजीद जी सदाकत का वधीक सदाकत उन ज़ुबान में आहे जेकी ज़ाहिरी एतबार सां मोहम्मद मुस्तफ़ा के उन जी ज़ात ते कलमो त न पिया पढ़नि पर मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ुबान जी तस्दीक कनि पिया त हिन ज़ुबान मां जा जेके अल्फाज़ निकिरनि था इहे सचा आहिनि। कूड़ त असां खे ॾिठो ई कोन्हे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जी कमकार जी पंहिंजे हबीब जी ज़ुबान जी गारंटी अल्लाह तबारक व तआला दी। सलावत बर मोहम्मद व आले मोहम्मद।
आज़ान जो असां वटि एहतराम आहे, छो इन जे करे जो ही आज़ान ई त आहे जेका असांजी सुञाणप आहे। इन आज़ान खे बचाइण जे लाइ त हिन मजलिस जो इनेकाद आहे। यही आज़ान त आहे न, जॾहिं दरबार यज़ीद में इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल थियो, ऐं सजाद तो खटियो या हारायो, या हेॾां खां मुअज़्ज़िन आज़ान शुरू कई। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं ॾिसी करे फरमाइनि था, इन आज़ान में जेको अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो आवाज़ अचे थो, इहो जेको नालो अचे थो, इहो जेसीं ताईं बुलंद आहे ईअं सम्झो त सजाद खटियो आहे, हारायो न। जॾहिं बि आज़ान अचे न, हिन आज़ान खे इहो ऐलान आहे, इहो सॾु आहे, हिन ते लबैक चवंदा कयूं। इहा तव्हांजी असांजी निशानी ऐं अलामत आहे। मूं अर्ज़ु पे कयो, जनाब मोहम्मद मुस्तफ़ा जी अल्लाह तबारक व तआला सदाकत ऐं हुन जी ज़ुबान जे ख़ालिक़ काइनात गारंटी ॾिनी आहे। हाणे जेतिरो ज़ामिन मज़बूत ऐं पको हूंदो आहे ओतिरो एतबार वधंदो आहे। जेतिरो ज़ामिन मज़बूत पको ओतिरो एतबार मज़बूत ऐं कन्फर्म ऐं पको। हाणे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जी ज़ुबान जो ज़ामिन आहे। कीअं? अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई, ख़ालिक़ काइनात को मन युतिअ रसूल फ़क़द अता अल्लाह, जंहिं मुंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत ऐं पैरवी कई न, जंहिं इनखे मञो त बेतहक़ीक़ मूं अल्लाह खे। ऐं ॿिए मक़ाम ते जनाब रसूल काइनात जन फरमाइनि था, जंहिं मुंहिंजी इताअत कई, जेको दावा करे थो न कि मुंहिंजी अल्लाह सां मोहबत आहे, मुंहिंजा हबीब हिन खे चओ जेकॾहिं तव्हांजी अल्लाह सां मोहबत आहे त पोइ रसूल जी इताअत कयो। माना अल्लाह सां मोहबत जी दावा जी दलील बि तॾहिं आहे जॾहिं नबी मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत ऐं अल्लाह हेॾां खां गारंटी ॾिनी, मुंहिंजे हबीब जी तव्हां पैरवी कयो, मां सम्झी वेंदुमि त तव्हां अल्लाह जी इताअत ऐं पैरवी कयो। हाँ, जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जी गारंटी ॾिनी न, हाणे ख़ालिक़ काइनात फरमाए, मुंहिंजो मुस्तफ़ा जेको कुझु चएव, जेको कुझु कमु करे उहो तव्हां करे ॾियो, पुछो ई न, सोचो ई न, कंहिं दलील जी ज़रूरत ई कान्हे का, कंहिं ज़मानत जी ॻाल्हि ई कान्हे का। बसि मुंहिंजे हबीब खे कमु कंदे ॾिसो, उहो ई तव्हां कमु कयो। उन कम जो ज़ामिन मां अल्लाह आहियां, उन कम जे क़बूलियत जो ज़ामिन मां अल्लाह आहियां, उन कम जे अजर ऐं सवाब ॾियण जे लाइ मां अल्लाह वेठो आहियां। पर कयो उहे जीअं मुंहिंजो हबीब चवे थो, मुंहिंजो हबीब जीअं करे थो। हाणे थोरो क़दम अॻिते वधायूं। मोहम्मद मुस्तफ़ा छा कयो? मुसलमाननि ॾिठो, मोहम्मद मुस्तफ़ा ॾंदण हयो, मुसलमाननि ॾंदण जी सुन्नत शुरू कई। पूरी तवजह हुजे। हाणे मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा जी पैरवी में लहनि था, मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत में अचनि था, छो जो अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजो हबीब जीअं चए ऐं जीअं करे तीअं कयो, उन कम जो ज़ामिन मां अल्लाह आहियां। हाणे मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत लही आया, मोहम्मद मुस्तफ़ा ॾंदण ॾिनो, मुसलमान खे सम्झ आयो त इहो ॾंदण ॼण सुन्नत आहे, ॾंदण ॾिनई। मोहम्मद मुस्तफ़ा फणी ॾिनी, हिन फणी ॾियणु शुरू कई, चई इहा नबीअ जी सुन्नत आहे। पांचनि खे थोरो मथे करे रखी, चई इहा बि नबीअ जी सुन्नत आहे। पूरी तवजह हुजे मुंहिंजा दोस्त, इहा बि नबीअ जी सुन्नत आहे। ॾंदण यादि रहियुसि, इहा नबीअ जी सुन्नत आहे। फणी ॾियणु यादि रहियुसि, इहा नबीअ जी सुन्नत आहे। सुरमो पाइणु यादि रहियुसि, इहा बि नबीअ जी सुन्नत आहे। पांचा मथे करण यादि रहियुसि, नबी जी सुन्नत आहे। ऐं इन ये नबी फरमायो, इन्नल हुसैन मिसबाल हुदा व सफीनतुन नजात, हुसैन नजात जी कश्ती।
ऐं हिदायत जो चराग है। हुसैन ज़हन मझा निकरी वयुसि। इन मोहम्मद मुस्तफ़ा ज़ुबान सां फरमायो हुसैनो मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मुंह मझा है मां हुसैन मझा। हान हुसैन याद नथो रहेसि। इन मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत याद हुआ रहेसि पर हीअ याद नथी रहेसि। मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नत। हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। हसन हुसैन याद न रहियुसि। ये मोहम्मद मुस्तफ़ा जूं बाक़ी ॿियूं सुन्नतूं त यादि रखियईं। चिटे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा अलीउल मुर्तज़ा जो हथ वठी करे मैदान गदीरे खुम ते बुलंद करे मन कुंतो मौला हो फहादा अलीउल मौला जो ऐलान कयो। ॿियूं सभु सुन्नतूं रह यादि रहित मगर अली वारिस। मुसलमान के ॿियूं सभु सुन्नतूं यादि रहियूं मगर हीअ सुन्नत यादि कान्हे। खालिक़ कायनात इरशाद फरमाया सूरत आराफ जो 69 नंबर आयत करीमा में वज़कुरु आला अल्लाह लअल्लकुम तफ़लिहून। अल्लाह जे नेमतुनि जो ज़िक्र कयो। अल्लाह जे नेमतुनि खे यादि कयो त तव्हां कामयाब थी। पूरी तवज्जो हुजे चंद मिनट जेतिरा बि वेठा आहियूं। सूरत आराफ 69 नंबर आयत करीमा वज़कुरु आला अल्लाह लअल्लकुम तुफ़लिहून। अल्लाह जे नेमतुनि खे यादि कयो त तव्हां कामयाब थी वेंदव। या अल्लाह नेमतुनि खे यादि कयूं, नेमतुनि जो ज़िक्र कयूं। या अल्लाह तुंहिंजूं नेमतूं त एतिरियूं आहिनि जो ला तुहसूहा। खालिक़ कायनात फरमाए क़ुरान मजीद में इन तअुद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। मुंहिंजे नेमतुनि खे तव्हां ॻणणु चाहियो त नथा ॻणे सघो। या अल्लाह पोइ जॾहिं नथा ॻणे सघूं त पोइ हुनजो ज़िक्र कीअं कंदा? पूरी तवज्जो हुजे। या अल्लाह जॾहिं ॻणे नथा सघूं त पोइ हुनजो ज़िक्र कीअं कंदासीं? मुसलमाननि चयो अल्लाह जूं नेमतूं ही फल फ्रूट अल्लाह जी नेमत आहे। ही मेवा जात अल्लाह जी नेमत आहे। पानी अल्लाह जी नेमत आहे। तमाम तर ज़खायर ज़मीन मझा निकिरनि था ये अल्लाह जी नेमत आहे। मुंहिंजा दोस्त जेकर ये अल्लाह जूं नेमतूं आहिनि त पोइ अल्लाह त चवे त मुंहिंजे नेमतुनि जो ज़िक्र कयो। मुझे नेमतुनि जो ज़िक्र कयो। ज़िक्र छा है? खालिक़ कायनात फरमायो सब्बिहू बुकरतन व असीला। तस्बीह पढ़ो सुबह शाम यादि कयो। हाणे माना सुबह शाम यादि कयो। हाणे जेकॾहिं सुबह सां निंड मझा उथी करे असां तस्बीह खणे करे चयोसीं या सूफ़ या सूफ़ या सूफ़ नेमत आहे न रब जी या कोन्हे को? नेमत आहे न। पोइ हाणे जेकर असां असुर सां उथी करे ऐं तस्बीह खणी करे सूफ़ सूफ़ कयोसीं त ख़बर नाहे त इन सूफ़ जी आवाज़ ॿुधण वारी जेका भर में सुती पई हुई त पोइ या ख़बर नाहे त छा खणी करे उथारी। चवंदे हिन निभागे जो को ज़हन राति में सुम्हण खां पोइ ज़हन ख़राब थी फिले थो। निभागे खे अलाए कहिड़ो को मर्ज़ लॻी वियो। हिनखे निंड मज़ा सूफ़ यादि कीअं आहे? वरी शाम जो छो जो अल्लाह चयो आहे। हाणे उनखां मुनकिर बि कोन्हे को, तस्बीह बि करे थो पर ॻाल्हि इहा त सम्झ में अचेसि न। या तस्बीह सम्झ में अचेसि न। हाणे जॾहिं ज़ाल जंहिंखां बेज़ार, जंहिंखे ज़ाल चवे त हिन निभागे जो मथो ख़राब थी वियो आहे उहो बि फतवाऊं लॻाए। मुंहिंजा दोस्त अल्लाह जंहिं नेमत जे ज़िक्र जो चयो आहे अचु त आउं तोखे ॿुधायो उहा नेमत कहिड़ी आहे। उहा नेमत छा आहे जंहिंजो ज़िक्र करणु इबादत हुजे, जंहिंजे ज़िक्र करण जो अल्लाह हुकुम ॾिनो आहे। उहा नेमत छा आहे? हाणे वरी अञा जेकर क़ुरान मजीद जी आयात ते हलूं अल्लाह तबारक व तआला इंसान जे मथां खां एतिरी तकलीफ़ नाहे ॾींदो कि हू बर्दाश्त न करे सघे। न तकलीफ़ माला युताक अल्लाह तबारक व तआला बंदे ते नाहे ॾींदो। खालिक़ कायनात ओतिरी तकलीफ़ बंदे ते लाहे के कंदो आहे जेतिरी हुन में बर्दाश्त हुजे।
कुरान मजीद जी आयत है, ला तुकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। खालिक कायनात कह नफ्स के इतनी तकलीफ ना है जो को बर्दाश्त न कर सके। या अल्लाह वो कहिड़ी नेमत है जंहिंजो तो हुकुम फरमायो असां उन जो ज़िक्र कयूं। हाँ जेकर हिन मुसलमान जे चवण हिन जी तशरीह तफ़सीर जे मुताबिक़ जेकर सूफ़ अंगूर ॾाढ़ूं केलो अंब इहे जेकर नेमतूं इन्हें जो ज़िक्र शुरू कयोसीं त घर मां ॾह पादर पिया मिलनि ऐं जेकर इहे नेमतूं आहिनि त पोइ इहे त एतिरियूं आहिनि जो अल्लाह तबारक व तआला हिसाब वठे त असां त ॾेई नथा सघूं। असां त ॾेई नथा सघूं, असां त हिन जो शुमार करे नथा सघूं। पोइ खालिक कायनात फरमायो सम्झ कुरान तेसी ताईं सम्झ में न ईंदुई जेसी ताईं उन घर जे दर ते न ईंदे जंहिं दर ते इहो कुरान नाज़िल, जेसी ताईं उन घर वारे खे न मञींदे जंहिं घर में इहो कुरान नाज़िल थियो आहे तेसी ताईं कुरान सम्झ में न ईंदुई। कुरान नाज़िल थियो मोहम्मद मुस्तफ़ा जे सीने ते। मोहम्मद मुस्तफ़ा इन कुरान जी तशरीह कई छो इन जे करे जो अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में कुल्ली अहकामात नाज़िल फरमाया है। अकीमुस सलात, नमाज के कायम कयो, नमाज के पढ़ो। हाँ कीअं पढ़जे, सुबह जो केतिरियूं रकातूं, ज़ोहर जो केतिरियूं रकातूं, असर जो केतिरियूं, मगरिब जो केतिरियूं, इशा जो केतिरियूं रकातूं, इहे ॿुधायूं नबी मोहम्मद मुस्तफ़ा। ये ॿुधायूं अल्लाह जे हबीब माना कुरान मजीद में कुल्ली अहकामात उन्हें जी तशरीह तफ़सीर उन कई जंहिंजे सीने ते कुरान नाज़िल थियो। सलावत और मोहम्मद वाले साईं जन जी सेहत और सलामती जे वास्ते बावाज़ बरन सलावत और मोहम्मद साईं जन जी दराज़ी उम्र जे वास्ते सलावत और मोहम्मद वाले एक मरतबा वरी भी बावाज़ बरन सलावत और मोहम्मद। बस इन गाल के ॿिनि मिंटनि में तमामु करे साईं जन जे कलाम जा मुस्तफ़ीद थियूं त अल्लाह तबारक व तआला नेमतुनि जे ज़िक्र जो हुकुम फरमायो वज़कुरू आला अल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ऐं ख़ालिक कायनात नतीजो बि ॾिनो जेकर अल्लाह जे नेमतुनि जो ज़िक्र कंदो त पोइ कामयाब बि तॾहिं थींदो। हाँ मुसलमान जी तफ़सीर तव्हां ॿुधी तशरीह ॿुधी त नेमत हुनखे छा चयो। हाणे अचो आले मोहम्मद जे दरवाज़े ते अचो ॾिसां त उन्हनि नेमत छा खे चयो आहे ऐं उन्हनि ज़िक्र कंहिंखे चयो आहे। हाँ जॾहिं वज़कुरू आला अल्लाह जी तशरीह तफ़सीर में आयासीं अल्लाह जी नेमत जो ज़िक्र कयो। जॾहिं ज़िक्र जी ॻाल्हि आई आयासीं आले मोहम्मद जे दरवाज़े ते मौला तव्हां ॿुधायो वो ज़िक्र उहा नेमत कहिड़ी जंहिंजो ज़िक्र कयूं त कामयाब थियूं। जनाब मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान खे जुम्बश ॾेई करे इरशाद फरमायो ज़िक्र अलीन इबादत हुब्बो अलीन इबादत। अलीअ जो ज़िक्र करण इबादत आहे, अलीअ जी मोहब्बत दिल में रखण इबादत आहे। माना अली अली करण इबादत आहे, इबादत आहे माना सवाब आहे, सवाब आहे माना कामयाबी आहे। हाँ हलो कुरान मजीद जे तरफ़ कुरान मजीद माना छोड़ो हुकुम भी कुरान जो आहे त दलील भी कुरान मजा वठूं त उहा नेमत कहिड़ी आहे जंहिं अल्लाह असांखे हुकुम ॾिनो आहे उन नेमत जे ज़िक्र करण जो। जॾहिं आयासीं इन जेका आयत करीमा अर्ज़ कई जॾहिं हाणे मैदान गदीर ख़ूम में आयासीं जनाब अली मुर्तज़ा जी विलायत जो ऐलान थियो। मोहम्मद मुस्तफ़ा मन कुंतो मौला फ़ाज़ा अली मौला जो ऐलान कयो। फ़ौरन उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला आयत नाज़िल फरमाई अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। ऐ मुंहिंजा हबीब अॼु जे ॾींहुं तुंहिंजो दीन मुकमिल आहे ऐं अॼु जे ॾींहुं अल्लाह तो ते नेमतूं तमामु कयूं। माना अली मुर्तज़ा जी विलायत अल्लाह ॾेई करे तोखे ॿुधायो त इहा अलीअ जी विलायत नेमत थई, इहा नेमत थई ऐं इन नेमत जो अल्लाह तोखां
ॻाल्हि सम्झ में अची वई अल्लाह जी नेमत कहिड़ी आहे अल्लाह जी नेमत आहे विलायत अहल बैत ऐं विलायत अहल बैत सां ई तोखे कामयाबी आहे विलायत अहल बैत सां ई तुंहिंजो नाम अमाल क़बूल आहे विलायत अहल बैत सां ई तुंहिंजी नमाज़ क़बूल आहे तुंहिंजो हर अमल जेकॾहिं क़बूलत जो ठपो लॻाइणो आहे अथई त अलीअ जे दरवाज़े हा दोस्तो मोहम्मद आज़ाद अली मुर्तज़ा जी औलाद खे मुसलमान ॾाढा दुख जेतिरी अल्लाह इज़त अली मुर्तज़ा खे ॾिनी न ओतिरी तकलीफ़ मुसलमाननि अली ऐं औलाद अलीअ खे करबला जे मैदान में जॾहिं जनाब मौला आका हुसैन अलैहिस्सलाम सॼो साथ क़ुर्बान करे बीठा या तन्हा मौला आका हुसैन बचा आहिनि या जनाब अली असगर मौला आका हुसैन अलैहिस्सलाम मैदान में अची करे सदा बुलंद कई न हल मिन नासिरन यंसुरना आहे को जेको मूं ग़रीब जी मदद करे आज़ादारान इमाम पूरी मखलूक़ात इन मौला जी नुसरत जे आवाज़ के ॿुधो जिन लही आया मौला मदद कयूं फ़रिश्ता आया मौला मदद कयूं आसमान आवाज़ ॾिनो मौला मदद कयूं मौला फरमायो न मां मुसलमाननि खे आज़मायां थो ॾिसूं त केतिरा था अञा आज़ादारान इमाम इहो आवाज़ जनाब अली असगर जो ॿुधो जीअं जो पींघे में सुतो पियो हुयो न पंहिंजो पान खे हेठि किरायईं या जनाब ज़ैनब सलवातुल्लाह अलैहा आई बचड़े के खयाई खेमन में रोअण जो आवाज़ बुलंद थियो या आका हुसैन जे कननि ते जॾहिं खेमन मंझां रोअण जो आवाज़ पहुतो न मौला आका हुसैन अलैहिस्सलाम खेमन में वापसि मोटी आया अची ॾिसी करे चवंदा भेण ज़ैनब छो थी रोई मां हुसैन ज़िंदा भेण ज़ैनब मुंहिंजी ज़िंदगी में तू छो थी रोई आज़ादारन मां जनाब ज़ैनब सलवातुल्लाह अलैहा फरमाए थी भा तुंहिंजी आवाज़ ॿुधी करे असगर पंहिंजो पान खे पींघे खां हेठि किरायो आहे अच्छा ज़ैनब असगर ॾे मां पाणी पीआरे अचांसि आज़ादारन मां मुख़्तसिर करे आयमि जनाब आका हुसैन ॾुखियो जनाब असगर खे खयूं मैदान जे तरफ़ रवाना थिया या कहर जी गर्मी आहे मौला पंहिंजे अबा जो दामन जनाब असगर जे मथां ॾिनो मुसलमान ॾिसी करे मलाउन ॾिसी करे चवनि था हुसैन ग़रीब जो क़ुरान मज़लूम करबला फरमाए था लईन वहा क़ुरान ज़रूर आहे मगर तव्हां सुञातो जो न आहे ही नातिक क़ुरान आहे ही अली जी औलाद आहे ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे ऐं लईनो केतिरी न अजब जी ॻाल्हि आहे हिन भरियल दरियाह मंझां तव्हांजा जानवर पाणी पीअनि मगर आले रसूल पाणी फ़क़ति ॿ ढुक पाणी जा ॾियो मां पंहिंजे बचड़े खे पाणी पीआरियां लईन ॾिसी करे चवां था हुसैन प्यास पाण खे लॻी अथई बहानो पुट जो थो करी असगर पाण घुरे असां ॾियूं या हाणे इमाम जो हुक्म थियो बचड़ा पाणी घुर मतां क़यामत वारे ॾींहुं का हुजत पेश कनि आज़ादारान इमाम टिनि ॾींहंनि जी प्यासी ज़ुबान उन्हनि लबनि ते फेराए करे जनाब असगर फरमायो या बता बाबा मां ॾाढो प्यासो आहियां पाणी पीआर आज़ादा